शट अप जमाल। प्यार जो मुक़द्दस लफ़्ज़ तुझे वाथा सुठो न तो लगे। ठीक है कायनात, तू मुझे कुछ भी समझ, पर मां तोखे ॾेखारींदुसि त मुंहिंजो प्यार छा आहे। छा कने तू? यही जेको तू चाहीं थी। मां दुनिया ॾो ज़ाहिर कंदुसि त तू मुंहिंजी छा आहीं, पोइ भले त मूंखे हुनजो कहिड़ो नतीजो मिले। तू सच तो चवीं या? तू भली खणी हिनखे कूड़ समझ, पर मां ईअं कंदुसि। जेकॾहिं प्यार कयो आहे त पोइ सज़ा भोगण लाइ तयारु रहणु घुरिजे। जमाल, सही सही आखिर हाणे छा थींदो? गुलवंत कुछ कयूं था, ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। सही इंक्वायरी खे त तव्हां रोकाए सघो था। गुलवंत इहो मुंहिंजे इख़्तियार में कोन्हे। फिलहाल तूं मोड़े हिनखे पोइ ॾिसंदासीं। कहिड़ी ॻाल्हि था कयो चाकर खान? इहे ॾींहं मूंखे तव्हांजे करे ॾिसणा पिया आहिनि। मुंहिंजे करे या पंहिंजे फ़ाइदे जे लाइ? तो जो कुछ भी कयो आहे तोखे हुनजो पूरो पूरो हिस्सो मिलियो आहे। मूंखे एहसान कोन कयो अथई। चाकर खान, इन मतिलब तव्हां मुंहिंजी का बि मदद न कंदो? मां चयुमि न, फिलहाल मां कुझु नथो करे सघां। अगर मां कुछ कयो त खामखा मुंहिंजे मथां छंडा उथंदा। छा खामखा? तव्हांखे पूरो पूरो हिस्सो ॾिनो आहे मूं। ख़बरदार जहिड़ी ॻाल्हि कई अथई। तो कहिड़ो सबूत आहे त मूं हिस्सो वरितो आहे? न चाकर खान, इहा ना इंसाफ़ी थींदी त घड़ी में घड़ी अज़ाज़त जो त अज़ाज़त अज़ाज़त कहिड़ी अज़ाज़त जी ॻाल्हि थो करीं? तोखे हर शइ जी क़ीमत चुकाई वई आहे। चाकर खान, इन मतलब तव्हां मूंखे बेयार मददगार छॾे ॾींदो? मां चयुमि न, फिलहाल मां कुझु नथो करे सघां। जॾहिं वक़्तु आयो त कुझु न कुझु ज़रूरु कंदुसि। हेलो हेलो असद, हाँ छा तू हिकिड़ी मैक्सिकन छोकरी सां शादी करे वरिती आहे? असद, तू छा था चवीं? हाँ, तुंहिंजो असां सां को वास्तो कोन्हे? असद, हेलो हेलो। ठीक है बाबा, ठीक है। मज़ाक करने की का जरूरत ना है। बाबा साईं, पोइ बि मां अवां ॾो शर्मसार आहियां। न बाबा, जवानी शइ ई अहिड़ी आहे जो ग़लतियूं थियो वञनि। तोखे शर्मसार थियण जी का ज़रूरत न आहे। बाबा साईं, मूंखे त डप थो लॻे त जेकॾहिं मुंहिंजी इन हरकत जी फराह खे ख़बर पवंदी त हुन ते अलाए छा गुज़रंदी। ऐं बाबा साईं, मूंखे डप थो लॻे त हुनखे कुझु थी न पवेसि। जवान अमन, तू परेशान न थी। फराह खे का ख़बर न पवंदी। ऐं बाबा, उहा काइनात बि चवे थी त जेकॾहिं हुनखे ॿी ज़ाल जी हैसियत न ॾिनी वई त हूअ पाण फराह वटि हली वेंदी। जमाल अमन, तू को भी फिक्र न कर। अहिड़ी नौबत ही कोन ईंदी। सची तो बाबा साईं, मुंहिंजी निंड आराम हराम थी पियो आहे। न पुट, तू आराम सां वञी निंड कर। इहो मुंहिंजो मसइलो आहे।
छो घर में ऊंदह कहीं वेठी आं? भाउ जी नौकरी जो अफ़सोस थी या सजाद जी बीमारी जो गम? जवाब छो थी रे? तव्हां में जवाब ॿुधण जी ज़रूरत थींदी? तूं मुझे अॾो अचण जी जुरत थी करी? मां हमेशह हटी थी वञा चाकर खान, पर जे ज़बरदस्ती तव्हां मूंखे पाण जे आॾो कंदो त मां छा थी करे सघां? लीला पंहिंजी ज़बान खे लगाम दे। त मां ॾाढो पुछड़ो माण्हू आहियां, कुछ भी करे सघां थो। कुछ भी कयो, मूं में बर्दाश्त करण जी क़ुवत आहे। तूं पाण खे ताक़तवर थी समझी? मां तोखे चरियो करे छॾींदुसि। हिन में त मुंहिंजो छुटकारो थींदो। मां तव्हांजो सभु ॾुख न छॾींदसि। तूं छा थी समझी? मां कुछ भी नथो करे सघां? मां तुंहिंजो साह बि कढी सघां थो। मारियो, इन में बि मुंहिंजो छुटकारो थींदो। ये छो रहिया? मारियो। न लीला न, मां तोखे एतिरो आसानी सां न मारींदुसि। तोखे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो सॼी दुनिया यादि रखंदी। तव्हां जेका बि सज़ा ॾियो, मां पाण खे तव्हांजी हर सज़ा लाइ तयारु रखियो आहे। अगर तव्हां जी अदी अदी तव्हां हिते रहंदियूं आहियो छा? मां त हिकु दोस्त सां मिलण आयो हुउसि, ग़लतीअ में तव्हां। हा, मां हिते ई रहंदी आहियां। तव्हां अचो न अंदरि। न अदी, मां थोरो जल्दीअ में आहियां। हा, अहिड़े कुमहिले वक़्त में दरवाज़ो न खोलींदियूं करियो। शहर जूं हालतूं ठीकु न आहिनि न। अदा, मां सम्झो त जमाल आहे, इन करे। न, अहिड़ी ग़लती न कंदियूं करियो। अदा सजाद त ख़ुशि आहे? हा, हाणे कुझु ख़ुशि आहे ऐं सुभाणे हिते बि वठी ईंदोमांसि। अदा सजाद मूंखे माफ़ कंदो? हा हा, जे हाणे बि परचा न कयईं त मां तोसां वाइदो थो कयां त मां हुनखे माफ़ न कंदुसि। न अदा, कसूर त मुंहिंजो आहे न। अदी, जेको थियो आहे हुनखे हाणे परेशान थियण मां छा वरंदो? पर अदा, चङो अदी, मां हाणे हलां थो। ऐं हा, चङी तरह दरवाज़ो बंदि करे छॾियो। ईअं लापरवाही न कंदी करियो। अॻिते ईअं न कंदसि। चङो अदी, ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। अदी, तव्हांखे जे चयमि त दरवाज़ो बंदि करे छॾियो। सॉरी। धर्ममन, तूं हिते छो आयो आहीं? कंहिं ॾिसी त न वरिती? सेठ ड्रिज न, मां कंहिं ॾोह करण खां सवाइ हिते आयो आहियां। छा मतिलब? सेठ, तोखे ख़बर आहे त तो कंहिंखे मारण लाइ मूंखे मोकिलियो हो। हुन सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो? उहा छोकिरी मुंहिंजी भेण आहे।
हेलो हेलो बाबा जान। जमाल थोड़ी गड़बड़ थी हुई है। परेशान न थी, हिकु ॿिनि ॾींहंनि में कमु थी वेंदो। चङो बाबा, ख़ुदा हाफ़िज़। बाबा जान जमाल 1.5 साल अब चाहे तो मुझे मरण खा पाए या मुझे सजा दे दी जाए। अब मुझा जुल्म थी आती, मुझा कहर थी आती। जालिमन मुझे पुत्र के मारे भी दो। मां यूनिवर्सिटी जे लान में वेठो हुयुसि त ज़रीना अची पंहिंजी शादीअ जो कार्ड ॾिनो। उन वक़्तु मूंखे कुझु बि सम्झ में न पे आयो त मां छा करियां, पर राति जो पंहिंजे कमरे में दर्द ऐं पीड़ा जी हालत में अचु वञु कंदे मूं फ़ैसिलो करे वरितो। जे ज़रीना मुंहिंजी थी नथी सघे त पोइ कंहिंजी बि थी नथी सघे। वर में खंजर लिकाए मां ज़रीना जे घर जो रुख़ कयो ऐं ज़रीना जे बंगले जी दीवार टपी लिकंदे छुपंदे मां ज़रीना जे कमरे में पहुची वियसि। ज़रीना निंड में केॾी न मासूम ऐं प्यारी लॻी रही हुई। जेतोणीकि मूं वर मां खंजर कढी वरितो हो, पर मुंहिंजो हथु ॾकी रहियो हो ऐं दिलि तड़पी रही हुई। मां पाण पंहिंजनि हथनि सां मूंखे पंहिंजो पाण सां नफ़रत थियण लॻी, पर आख़िर मूं इहो बेरहम फ़ैसिलो करे वरितो। मुंहिंजो खंजर वारो हथु मथे उभो थियो। सभु कुझु तबाह थी वियो आहे। प्यार, आदर्श, ज़िंदगी। हाणे मुंहिंजे लाइ जुर्म जी दुनिया में दाख़िल थियण तजुब में विझंदड़ न रहियो आहे ऐं मूं सेठ जी दावत क़बूल करे वरिती आहे। मुंहिंजे सफ़र जो अंत छा आहे इहो त मां हाणे बि ॼाणां थो। सच पुछो डॉक्टर साहब, मूंखे ॾाढो दुख थियो आहे। तव्हां जहिड़ी अज़ीम शख़्सियत पंहिंजे मुल्क में अचे ऐं हुनजो शायन शान इस्तक़बाल न थिए, निहायत अफ़सोस जो ॻाल्हि आहे। खान साहब, हिन में दुख करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। इहो त मूं बि कोन पियो चाहियो त इस्तक़बाल जहिड़ी का शइ थिए। खान साहब, तव्हांखे ॿुधायो न अथमि त डॉक्टर साहब इन्हनि ॻाल्हियुनि जे ख़िलाफ़ आहे। बाबा, डॉक्टर साहब भली इन ॻाल्हियुनि जे ख़िलाफ़ हुजे, पर दुनिया खे असांखे इहो ॾेखारिणो हुयो त असां पंहिंजे अज़ीम शख़्सियतुनि जी केॾी इज़त था करियूं। ॿुधो खान साहब, तव्हां हरू भरू मूंखे अज़ीम था बणायो। हालांकि अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। मां बि हिकु आम माण्हू आहियां। असांखे ॼण तव्हांजे हैसियत जी ख़बर ई न आहे। पर अंकल, बाबा खे त तॾहिं ख़ुशी थींदी जॾहिं तव्हां असां सां गॾिजी कमु कंदो। कमु? हा बाबा, हा। इहो त पाण मुंहिंजे लाइ एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि थींदी त मां तव्हां सां गॾिजी कमु कयां। डॉक्टर साहब, इहा हक़ीक़त अथव त खान साहब मुल्क जी क़ौम जे लाइ हमेशह कुझु न कुझु सोचींदो रहंदो आहे। खान साहब, मूंखे त हैरत इन ॻाल्हि जी आहे त अव्हां जहिड़नि हॾ ॾोखियुनि शयुनि ते असांजो मुल्क ॾींहों ॾींहुं बुरानियुनि जो शिकार थींदो। डॉक्टर साहब, हाणे त तव्हां पाण बि अची विया आहियो। तव्हां असां इंशाल्लाह
गॾिजी मुल्क खे बहिराणे मां कढंदासीं। मां इन करे त उम्मीद सां गॾु हिते आयो आहियां। साईं फोटोग्राफर आयो आहे? फोटोग्राफर? हाँ डॉक्टर साहब, मूंखे थोरो फोटोग्राफी सां दिलचस्पी आहे। तव्हां ॾांहुं हेॾां अचां पियो, सोचियुमि पंहिंजे फोटोग्राफर खे बि वठी अचां। पर अंकल बाबा खे त फोटो चिकराइण सां का दिलचस्पी कान्हे। बाबा डॉक्टर साहब खे भली दिलचस्पी न हुजे, पर संगत जे करे मां हुनखे थोरी घणी तकलीफ़ ज़रूर ॾींदुसि। अचो। नेट वक्त मिली वियो मूं वटि अचण लाइ। ऐं तो वरी शिकायतूं करणु शुरू करे ॾिनो। ज़ाहिर आहे एतिरनि ॾींहंनि खां पोइ ईंदे त पोइ शिकायतूं न कंदसि त पोइ छा कंदसि? कहिड़ी क़यामत अची वई आहे। जमाल मां हिते अकेली हूंदी आहियां, तोखे मुंहिंजो कोई अहसासु कोन्हे? छो मासी नूरबानू मरी वई आहे छा जो तूं अकेली थी पई आहीं? हाणे मां इहा सूरत हाल क़बूल नथी करे सघां ऐं तोखे पंहिंजो वाइदो निभाइणो पवंदो। कहिड़ो वाइदो? तो वाइदो कयो हो त मूंखे हिकु मानाइती ज़ाल वारी हैसियत ॾींदे, चाहे छा बि थी पए। हाँ हाँ वो वाइदो, हाँ काइनात, वो वाइदो ज़रूर पूरो थींदो। अञा कॾहिं पूरो थींदो? बस 2-3 ॾींहंनि में पूरो थी वेंदो। जमाल हाणे हाणे मां तन्हाई वारी ज़िंदगी खां बेज़ार थी पई आहियां। जे तो में हिम्मत ना आहे त मां थी फरा सां ॻाल्हि कयां। काइनात तूं फरा सां ॻाल्हाईंदी आहीं? हा, मुंहिंजो दिमाग़ बिल्कुलु दुरुस्त आहे ऐं हाणे मूंखे पंहिंजो इख़्लाक़ी ऐं क़ानूनी हक़ घुर्जे। काइनात चयो जो थो मैं त तोखे तुंहिंजो हक़ ज़रूर मिलंदो, पोइ हिन में ज़िद अचाइण छा जो आहे? न जमाल, हाणे मूंखे तो ते एतबार ई नथो अचे। ठीकु आहे काइनात, जेकॾहिं तूं फराह सां मिलण थी चाहीं त ठीकु आहे, हल भले जल्दी में को नतीजो निकिरे त मूंखे न चइजां। हल पी छो रही है, अच न अच, हल। जमाल मैं काॾे वञा? मूंखे त कुझु बि समझ में नथो अचे। काइनात चयो जो थो मैं त प्लीज मूंखे आख़िरी मौक़ो ॾे। ठीकु आहे, मां तोखे आख़िरी मौक़ो थी ॾियां ऐं हाणे तूं कुझु कोन कयो न त पोइ मां पाण फराह सां ॻाल्हाईंदसि। ॾिसां थी मूंखे मुंहिंजो हक़ कीअं नथो मिले। न काइनात, तोखे तुंहिंजो हक़ तमामु जल्द मिलंदो। तो वाइदो कयो हो त मूंखे हिकु मानाइती ज़ाल वारी हैसियत ॾींदे, चाहे छा बि थी पए। हाँ वो वाइदो, हाँ काइनात, वो वाइदो ज़रूर पूरो थींदो। अञा कॾहिं पूरो थींदो? बस 2-3 ॾींहंनि में पूरो थी वेंदो। जमाल हाणे मां तन्हाई वारी ज़िंदगी खां बेज़ार थी पई आहियां। जे तो में हिम्मत ना आहे त मां थी फरा सां ॻाल्हि कयां। काइनात तूं फरा सां ॻाल्हाईंदी आहीं? हा, मुंहिंजो दिमाग़ बिल्कुलु दुरुस्त आहे ऐं हाणे मूंखे पंहिंजो इख़्लाक़ी ऐं क़ानूनी हक़ घुर्जे। काइनात चयो जो थो मैं त तोखे तुंहिंजो हक़ ज़रूर मिलंदो, पोइ हिन में ज़िद अचाइण छा जो आहे? न जमाल, हाणे मूंखे तो ते एतबार ई नथो अचे। ठीकु आहे काइनात, जेकॾहिं तूं फराह सां मिलण थी चाहीं त ठीकु आहे, हल भले जल्दी में को नतीजो निकिरे त मूंखे न चइजां। हल पी छो रही है, अच न अच, हल। जमाल मैं काॾे वञा?
मूंखे तो कुछ भी समझ में नथो अचे। कायनात कायनात चयो जो थो मैं ते प्लीज मूंखे आखिरी मौको दे। ठीक आ, मां तोखे आखिरी मौको थी दियां ऐं हाणे तूं कुछ कोन कयो ना त पोइ मां पाण फराह सां ॻाल्हाईंदसि। ॾिसां थी मूंखे मुंहिंजो हक़ कीअं नथो मिले। न कायनात तोखे तोखे तुंहिंजो हक़ तमामु जल्द मिलंदो। अबा ॾाढी देरि कई। मां जमाल सां मिलण वियो हुअसि। पोइ छा थियो? अॼु त मुलाक़ात कोन थी, वरी सुभाणे कोशिशि कंदुसि। हा बा जल्दी ॻाल्हाइसि, बछड़ी ॾाढी परेशान आहे। मां सुभाणे थो वञी काइनात खे दिलदारी ॾियां, तूं जाओ परेशान न थी। अबा तूं भेनड़ी सां मिलण वेंदे? हा मां। अबा सच थो चवीं न? हा मां, तूं छा थी सम्झी मूंखे काइनात सां मिलण जी सिक कोन्हे? अमा मां त तो वाइदो कयो त मूंखे हिकु मानाइती ज़ाल वारी हैसियत ॾींदे, चाहे छा बि थी पए। हाणे मां तन्हाई वारी ज़िंदगी खां बेज़ार थी पई आहियां। जी तूं में हिम्मत न आहे त मां थी फराह सां ॻाल्हि कयां। ऐं हाणे मूंखे पंहिंजो इख़्लाक़ी क़ानूनी हक़ घुर्जे। मां तोखे आखिरी मौको थी ॾियां ऐं हाणे तूं कुझु कोन कयो न त पोइ मां पाण फराह सां ॻाल्हाईंदसि। जमाल तूं ये चोरन जा? हाँ यो रात घणी थी वई तंहिं करे मूं कानूनी हक़ घुर्जे। मां तोखे आखिरी मौको थी ॾियां ऐं हाणे तूं कुझु कोन कयो न त पोइ मां पाण फराह सां ॻाल्हाईंदसि। जमाल तूं ये चोरन जा? हाँ यो रात घणी थी वई तंहिं करे मूं बेल वॼाइण मुनासिब न समझो। तू फराह सां ॻाल्हायो। हाँ तूं अंदर अच, ज़रूरी ॻाल्हाइणो तोसां। जमाल तोखे जेकी बि चवणो अथई इते ई चओ। तूं अंदर न थी हली? न। ठीकु आहे। जमाल हमेशा मेरा रिश्ता तो चांद उचलाना चाहे। खुदा के वास्ते क्या तो करी? साहब न जमाल मूं जॾहिं तोखे चयो हो त कोई ईअं करण जी ज़रूरत कहिड़ी हुई? बाबा साईं हुन मूंखे धमकी ॾिनी त हू फराह सां वञी मिलंदी। कोन मिले हा फराह सां। तूं सफ़ा बेवकूफ़ माण्हू आहीं। पर बाबा जेकॾहिं हू फराह सां मिली वञे हा ऐं पोइ ख़बर अथव त फराह अलाए कहिड़ो क़दम खणे हा पोइ अवां मूंखे माफ़ कयो हा। जमाल तो मूंखे मुसीबत में विझी छॾियो आहे। हाणे त फराह को ओतिरो क़दम खणी सघे थी। बाबा साईं ही सभु कुझु बि त मूं फराह जे लाइ कयो आहे न। चङो हाणे पंहिंजनि हवासनि खे यकजा कर, बिल्कुलु नॉर्मल थी वञ। तोखे जेको कुझु मां चवां उन ते अमल कर। ठीकु आहे बाबा साईं, अवां मूंखे जीअं चवंदो मां उहो ई कंदुसि। ॿुधी चंदमाई, जेकॾहिं कंहिंसां सची कई अथई त तुंहिंजो ऐं तुंहिंजे घर वारनि जो ख़ैरु न हूंदो। सभु मां कचहरी आहियां छो सची कंदीअसि। तो पोइ उतां भॼी छो आहीं? सभु मां डिॼी वई हुयसि त मतिलबु तव्हां मूंखे चङो हाणे ध्यानु सां ॿुध। तोखे जीअं चयो वेंदो उहो ई चवंदीअ, हिकिड़ो लफ़्ज़ बि पंहिंजे तरफ़ां न। बिल्कुलु साहिबु, तव्हां जीअं चवंदा मां तीअं ई चवंदीअसि। साहिबु तव्हां ख़्याल ई न कयो, जीअं चवंदव तीअं ई थींदो। गुलाम
तू पांजी मां के समझाए छॾ माता तकलीफ़ में न अची वञो। साहब असां गरीबन जो कहिड़ो कम जो तव्हां वॾनि माण्हुनि जे विच में ईंदासीं। अमा सजाद अमा छा थियो छा थियो अमा अमा कायनात छा थियो कायनात की जमात कहता है बा सजाद कायनात छा थियो जमाल ॻाल्हाए न थियो छा ॿुधाई छो नथो अमा अमा रात के ना मालूम मालूम कायनात के बारे जमाल छा पियो चई हाय मुसाका दियो बा अब ऐसे काटा तुम्हारी गई अब काटा तुम्हारी गई तू छौकची बे तो क्या छौका न मारेगा तो मुझे बच्ची खींचिए रे मारे चले हो तू मुझे ये दुश्मन है तू जालिम तेरा तू दुश्मन है मुझे अम्मा अम्मा प्लीज खुदा अम्मा 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 अब्बा मुझे कहना था अम्मा के न चल छोड़ दे अम्मा को हाय अल्लाह ये चाहती हो मां पाण दो आया जे उन्हें रात मां कहना से गडू जा ये किए थे आए मुझे कहना अम्मा तो तू न मुड़ंदी है ठीक है जे तव्हां नथा चाहियो त मां नथी वञा हूं तुआरो भाउ जो खोप खणी वेठो आहे उनखे छा जवाब ॾियां अदा के चओ त हाणे को मरे या जिए लीला जो पंहिंजे माइटनि सां को वास्तो कोन्हे वाह 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 को वास्तो कोन्हे मूंखे ख़बर न आहे छा तुंहिंजो काइनात सां केतिरो गहरो तालुक आहे तू न वेंदी त हुनजे रूह खे सुकून कोन मिलंदो जाकिर खान कुछ त लिहाज़ करियो मरी वेल त चङा लफ़्ज़ इस्तेमाल करियो हुन में एॾी ख़ासि कहिड़ी ख़ूबी हुई जो मां चङा लफ़्ज़ इस्तेमाल कया जाकिर खान प्लीज छो मां जमाल खान खे सुञाणा न छा खुदा जे वास्ते वधीक कुछ भी न चइजो तव्हांखे मुंहिंजे वञण ते एतिराज़ आहे न मां नथी वञा बस मां थी अदा गुल मोहम्मद खे मना करे अचां काॾे थी वञे चले हम जो त अदा गुल मोहम्मद खे मना थी करे अचां हेॾे अच तो तू मुझे मथा सजाद के खिलाइण थी चाहीं तू यो साबित कर थी चाहीं तो मां हिकु शकी मिजाज माण्हू आहियां ऐं हुन ख़सीस माण्हू खां डिॼां थो पियो त मथां हू तोखे मूंखां खसे वठे वेठी छो आं वञ छो थी पंहिंजे भाउ सां गॾु मां नथी वञा अदा खे चओ त लीला पाण नथी अचणु चाहे तू मुझे मथा दुनिया के खिलाइण थी चाहीं अगर तोखे मुझी इज्जत जो तिर जेतिरो भी ख्याल आहे तो तोखे वञणो पवंदो वञ उठ परचारो मुझे मिठी अम्मा अम्मा मां तो खसवा किया जींदस मुझे अम्मा अम्मा
लीला मां कायनात के परचाने को ने तुम हमेशा जी लड़सी में सजादा सबर कर भाई तू रोज तो दंदो छाती दो अरे ज़ालिमो ताजा हथ किए खजा मुझे मज़लूमती अचे अरे ताके काका भी को ना है मुझे आई से मुसाहे जुल्म करे छदिला ए अम्मा मुखे छोड़ो मुझे कहना तो के कितने गोला अरे वकिया पिया पारी अम्मा संभाल पाण के भाऊ संभाल किए संभाला पाजो पाड़ के अब मुझे कायनात तो फरिश्ता चढ़ी हुई अब हसन नूर पे बैठो मुझे बची लीला पता जाकर खान को ना है लीला खेला के छजो थई हो जे पाड़ो तो अचे चुदा साईं दुआ करो साईं जी रब जी रज़ा बस जेकर रब जी मर्ज़ी भला जमाल साहब तव्हां घर में कोन हुयो छा अदा जेकॾहिं मां घर में हुजां त पोइ ईअं कीअं थियां ऐं मासी बि ॿिनि ॾींहंनि खां मोकल ते हुई मासी ॿिनि ॾींहंनि खां मोकल ते हुई हा ताहिर साहब मासी जी नूंहुं अस्पताल में हुई सो उहा पोइ ॾही हुई वो तो सुबह जो जॾहिं खीर वारे चौकीदार के बुधायो तो रात जो के माण्हू अच्छा जमाल सब्र कर भा रोण में छा रहंदो केतिरो सब्र कया मुझी तो दुनिया लुटजी वई हली भला पुलिस बयान रिकॉर्ड कया है हाँ ताहिर साहब पुलिस बयान रिकॉर्ड कया है बाकी पोस्टमार्टम की इजाजत असां कोनणी से न वरी जमाल साहब दिल गवारा कयो भला मासीअ जो नुंहुं सां अस्पताल में मौजूदगी और सबूत मिलियो है हाँ ताहिर साहब उहा तो अञा भी अस्पताल में ही आहे भला रुगो मर्डर थियो है या ॿियो कुछ ताहिर साहब मर्डर तोड़फोड़ छा असां न थियो आहे जमाल सब्र कर भा सब्र कर सब्र